काफ़ी दिन का वठी हुकूमत तरफा स्मार्ट लॉकडाउन जिन मशकरे में स्मार्ट लॉकडाउन जो चयो पियो वञे थो केतिरनि हुकूमत जे हिन पॉलिसी तहत माण्हुनि ख़बरूं बि ठाहियूं आहिनि इशू बि निकितो आहे त आख़िर आहे छा हिन जे मक़सदु स्मार्ट माना हिकिड़ो सुहिणो सिंध खपाइणी सुहिणो पाणी खपाइणो सुहिणी ख़ूबसूरत बेला ख़तम करणा सुहिणी सिहतूं सरकारी इदारा ख़तम करना सुहिणा सिहता तालीमी इदारा ख़तम करना सुहिणा सिहता ट्रांसपोर्ट ख़तम करणो सुहिणो सिहतो तेल खे हथ सां महांगो करणो सुहिणो सिहतो असां अवाम जे ग़रीबनि मिसकिन जा जनाज़ा खणणु सुहिणो सिहतो लॉकडाउन इनखे चइबो आहे। खोड़ सारा इशू निकिरनि था हर शइ असांजी ख़तम थी चुकी आहे हर शइ असांजी विकिरो थी चुकी आहे हाणे हिकिड़ो नालो ॾिनो थो वञे स्मार्ट लॉकडाउन। इहा आहे हुकूमत जी पॉलिसियूं जेको सिंध खे हथ सां तबाह कयो वियो आहे हथ सां करण जी तयारी मुकमल थी वियूं आहिनि। असांजे ज़राअत ॾिसो तबाह कई वई आहे असांजे ट्रांसपोर्ट ॾिसो तबाह कयो विया आहिनि असांजे सिंध जा वसीला असांजा तबाह कया विया आहिनि असां सिंध जा जे ख़ूबसूरत बेला आहिनि उहे ख़तमु कया विया आहिनि असांजे सिंध जे दरिया ते आख़िरकार दारिया हया विया आहिनि हथ सां उहे निकालंदा आहिनि हथ सां पाणी विकिरो कया विया आहिनि ऐं हथ सां सुहिणो हिकिड़ो सिहतो हाणे ताज़ो हिकिड़ो वाक़ियो ठाहियो वयो हथ सां उहो आहे सखर दरे जा जेके वाह हथ सां ख़तमु करे वाह बंदि करे असांजे ज़राअत खे तबाह कयो जंहिंमें असांजो केलो तबाह थी वियो असांजो अंब खे पाणी सही न मिली सघियो असांजे खजीअ खे पाणी सही माना न मिली सघियो। हाणे रहियो आहे स्मार्ट लॉकडाउन जेको ट्रांसपोर्ट बंदि करे गैस बंदि करे पेट्रोल पंप खे हथनि सां बंदि करे तेल जे आख़िर स्टेट खे वधाए वञी 300 खां 500 रुपया करणो इहो आहे स्मार्ट लॉकडाउन। असांजी नौकरी तबाह करणु असांजी ज़राअत तबाह करणु असांजी सिंध तबाह करणु असांजा बेला तबाह करणु असांजा पाणीअ खे हथ सां विकिरो करणु असांजे ट्रांसपोर्ट तबाह करणु असांजो ग़रीब मिसकीन जेको डेली वेजिस ते रोज़ी कंदड़ आहे उनखे हथ सां तबाह करे उनखे हथ सां मौत जे मुंहं में उछलियो अथव। हीअ आहे असांजो प्यारो पाकिस्तान हीअ आहे असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जीए भुट्टो जेके चवंदा ईंदा आहिनि उन्हनि करे ॾेखारियो वॾे भोतारनि नेठि आख़िर में स्मार्ट लॉकडाउन जी तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। वाइस साहब कराली यूट्यूब चैनल आहे पंहिंजो चैनल खे सब्सक्राइब कंदा लाइक कंदा ऐं तव्हांखे वधीक ॻाल्हि वणी असांजी त शेयर ज़रूरु कंदा कमेंट ज़रूरु ॾींदा तव्हांजो पंहिंजो भाउ नियाज़ अली सोलंकी इजाज़त ॾींदा। अस्सलाम वालेकुम।